हाणे थोड़ो आध्यात्मिक सत्संग हे जेको भी तव्हां गीत ये गाया एक मन के रस आयो जेके चइजे रोचक ठहियल कवियुनि जा आहिनि कोई ऋषियुनि जा न आहिनि ठहियल हिन ॻाल्हि खे बि सम्झी छॾिजो हे गुरु नानक जयंती में असां जेके उल्हास सां इहो चयोसीं इहो ठहियल कवियुनि जा आहिनि कवि गुल भरींदो आहे कवि कोई हलंदो न आहे उन ते शब्द ठाहे ठाहे करे ऐं लाइनियूं ठाहे ठाहे कटे पीटे ठाहींदो आहे इहे कुझु असली ॻाल्हि आहे ऋषि गुरु नानक पाण ऋषि गुरु नानक पाण ऋषि ऋषि जेको चइजे जेको चवे उन ते हले बि जेको चवे उन ते हले बि तव्हां ईअं बि अगरि शब्द चओ था ऐं चाराना या पंजड़ी बि तव्हांजी हलण न आहे त शब्द हवा में अचे बसि कुझु न थींदी प्रार्थना अहिड़ी हुजे जंहिंमें तोखे त सम्झ में अचे अहिड़ा वॾा वॾा अखर जीअं ऋषि कवि चवंदो आहे पोइ हाणे उहे कविअ जी हालति ॾिसंदव तव्हां कंहिं कॉफी हाउस में फटीचर बीड़ी छिकींदो हूंदी ऐं कॉफी पीअंदो हूंदी अखर ॾिसेसि वॾा वॾा उनजी हालति कान्हे का ऐं ऋषिअ जी हालति हूंदी आहे साल थी वञनि अॼु गुरु नानक जी वाणी जी जप साहिब आहे तव्हां छा था सम्झो जप साहिब कोई कविअ जी कल्पना कान्हे जप साहिब गुरु नानक पंहिंजे अंदरों चवंदो वियो आहे ऐं होॾो लिखजंदो वियो आहे कोई कट पीट न अॼु जप साहिब मां जप साहिब जी तव्हां पहिरीं पौड़ी हिकिड़ी पहिरीं पौड़ी पर उहा पौड़ी तव्हां ख़बर अथव केॾी महिल चवंदा आहियो मां ॾिठो आहे माण्हुनि खे पौड़ी ओॾी महिल चवंदा आहिनि जेॾी महिल कोई भउ थो अथनि भउ भाई कंहिं गलीअ मां निकिरे एक ओंकार सतनाम करता निर्भव निर्भव कालामृत अजूनी शिवम गुरु प्रसाद जपा सजुआ सच सच नानक शिव सच हिन हेॾी वॾी पौड़ीअ जो तव्हां इहो ई मतिलबु कढो ऐं तव्हांखे सेखारे बि वियो आहे जॾहिं भउ थिए त ईअं कजांइ अरे इहो तूं पंहिंजो आवाज़ु कढी करे पाण खे ई भरमाए थी ॿियो बि कोई आहे मूंसां गॾु मां बि वेंदो हुउमि गलियुनि में नंढे हूंदे पोइ भउ थींदो पोइ वरी मां बि जोर सां चवंदो ये जो मोहबत कोई आहे मूंसां गॾु आहियां मां ई तीअं तव्हां बि एक ओंकार जी पौड़ी एक ओंकार जी पौड़ीअ जो अर्थ हिकिड़ी पौड़ीअ जो अर्थ तूं कढंदीअ मां चवां वेदनि जो मंत्र थी एक ओंकार चइबो आहे हिकु सतनाम उहो ई सत्य हिकु परमात्मा माण्हू के अल्लाह चवनि के राम चवनि के राधा चवनि के कृष्ण चवनि एॾा भॻवान आहिनि छा भॻवान पहिरीं ॻाल्हि त भॻवानु माण्हू आहे ई कान पहिरीं ॻाल्हि त कोई भॻवानु माण्हू आहे ई कान माण्हू केरु थींदो स्त्री थींदो की न पुरुष थींदो केरु थींदो सोचे ॾिसो परमात्मा थींदो केरु स्त्री थींदी की न जे पुरुष थो थिए त पुरुष थींदो छा स्त्री खां सवाइ या स्त्री थी थिए भॻवानु त पुरुष खां सवाइ स्त्री थी सघंदी छा न परमात्मा स्त्री आहे न पुरुष आहे परमात्मा आहे त ॿई मिलाए करे आत्मा तव्हांजी माउ ऐं पीउ ॿिन्ही सां जोड़े करे तव्हांजो शरीर ठहियो आहे हुन में आत्मा हिकु ई आत्मा सो परमात्मा स्त्री ऐं पुरुष जे संबंध सां आत्मा उहा हिकु ई आहे उहो ई परमात्मा हिकु आहे इनखे ई आत्मा चओ परमात्मा चओ भगवता चओ इहो हिकु जे भॻवानु चवंदुसि परमात्मा चवंदुसि त तव्हां वरी माण्हूअ में हली वेंदव भॻवानु पुल्लिंग
परमात्मा पुल्लिंग, पुल्लिंग यानी पुरुष। हाणे पुरुष कोई भगवान थींदो ईअं माण्हू, ईअं थींदो ई न। हेॾो विश्व परमात्मा उहो जंहिंखे सभु मञे, ऐं सभु उनखे ई मञे सघंदो जंहिंजो नालो न हुजे, जंहिंजो इन जी यादि एक ओंकार उहो ई सत्य आहे, उहो हिकु सभिनी में समायल आहे, सभिनी में, पूरे विश्व में हिकु ई आहे। जेको कबीर चयो, एक नूर ते सभु जग उपजो, कौन भले कौन मंदे। कबीर ॿियो बि चई, हम एको एक कर जाना, हिक खे हिकु करे सम्झ। तुंहिंजी ज़ाल हुजे, तुंहिंजी माउ, तुंहिंजी पीउ, तुंहिंजो पुटु, तुंहिंजो पोटो, तुंहिंजो ॾोहिटो, सॼे घर में जेके बि माण्हू आहिनि उन में हिकु आहे, हिकु। हमने एक को एक कर जाना, दो कहे तिनही दोजक, दोजक यानी नरक। अगरि ॿ ॾिसंदे त नरक थी, हिकु ई थी, सभु सभु एक ओंकार हिकु ई। दो कहे तिनही दोजक जिन नाही पहचाना, एक पवन, पवन यानी हिकु ई हवा, एक पाणी हिकु ई जल, एक ज्योत संसार आहे, हिकु ई सूरज। ये तव्हां ॾिसो था, इहा सूरज अथव, मथां चओ सूरज हिन महिल कान्हे को, त मां कीअं थी ॾिसां, सूरज आहे ई आहे। हिन महिल धरतीअ खे पुठी आहे सूरज जी, पर सूरज त आहे। हे अखियुनि में बाहि, जेको बि तूं प्रकाश में ॾिसे थी सभु सूरज आहे, हे लाइट सभु सूरज। एक ज्योत संसार आहे, एक ही खाक, खाक यानी मिट्टी, घड़े सब भांडे, ये सब उन मिट्टीअ मां ठहियल माण्हू, हिकु मिट्टी। माटी एक अनेक भांत कर साजी साजन हारे, हिकु ई मिट्टी, घड़े सब भांडे, साजी साजन हारा। उहो साजन जेको सजाए करे पाण ई सभिनी में व्यापक आहे, सभिनी में। ऐं तूं परमात्मा सम्झंदी आहे कंहिं मंदर में, टिकाणे में या कंहिं तीर्थ में, अरे सभिनी में, सभिनी में, जाते काथे उहो ई थी, भउ ई न थींदी। ऐं हीअं तूं सिर्फ़ु सम्झंदी किथे वेठो आहे, पोइ भउ ई भउ आहे। अरे जॾहिं आहे ई हो त कंहिंखां भउ। मां चवां बिल्कुलु साध में बि, चोर में बि, दुर्जन में भी, सज्जन में भी, रावण में भी, राम में, कृष्ण में भी, कंस में भी, हिकु। यही ज्ञान ते असली हिकु। जैसे ॿारही काष्टई काटे, जीअं बढ़ई काठ खे कटींदो आहे, अग्नि खे न कटे सघंदो, तीअं तुंहिंजो शरीर मरंदो, सभिनि जो मरंदो, पर परमात्मा न मरंदो। जेको सभिनि जे अंदरि अमृत आहे उहो न मरंदो, उहो शाश्वत आहे सभिनी में। इनखे ई त ॼाणो आहे, इन जी त यादि रखणी आहे। तव्हां वरी राम 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 सम्झो था कोई इहो भॻवान खे था चओ पिया। यादि उन जी अखर सां न उथंदी वेहंदी। जैसे ॿारही काष्टई काटे, अगन न काटे कोई, सब घट अंदर तुई व्यापक, धरिए स्वरूपे सोई। माया मोह गर्भ करत है, काहे को गरवाना, निर्भय भया, निर्भय भया कशु न सीजे, कहे कबीर दीवाना। कबीर, रविदास, गुरु नानक, बुद्ध, महावीर, सभिनि जा ज्ञान इहे आहिनि पैगंबरनि जा। परमात्मा बसि तूं उनखे सिर्फ़ु यादि कर। रहो धरतीअ ते, सुरती तुंहिंजी आकाश में हुजे, ऐं तुंहिंजी सुरती सॼो ॾींहुं ग़लति संसार जूं ॻाल्हियुनि किनियुनि में पोइ दुखी दुखी ईंदी आहे। किनियूं ॻाल्हियूं जंहिंसां कुझु अरई न विरई। ऐं मर्द, इहो धन, इहो यश, धन जी मुथूं, इहे सभु बाहि जी ढेरी थी। कुझु बि साउंड न हलंदी, ईअं मरी वेंदे, केॾा बि धन कमाए खणी वेंदे, हो खणी वेंदी। गुरु नानक तव्हां सुखमनी पढ़ंदा आहियो, साथ न चाले, साथ न चाले बिन भजन। उन भजन खां सवाइ कोई बि साथ न हलंदी। साथ न चाले बिन भजन, बिखिया सगली शार, हर हर नाम कमावना, नानक ये धनसार।
हर हर नाम, नाम यानी कोई अखर न, बसि उन जी यादि कीअं उथंदी वेहंदी, यादि सभु उहो ई आहे। तुंहिंजे पीउ में, तुंहिंजे माउ में, तुंहिंजो घर परमात्मा आहे, तुंहिंजो घर मंदरु आहे। मां ॾिसां थो, मूंखे दुख थो थिए पियो, माण्हू मंदरनि टिकाणनि में वञी करे पूजा करे था अचनि ऐं घर में विढ़नि था, घर में गार कढनि था, घर में विढ़नि था ऐं वॾो पूजा था करे अचनि, कुझु न थींदी। दृष्टि हिकु ई। कॾहिं ॾिठो अथई पंहिंजी ज़ाल में, पंहिंजे मुड़ुस में, पुट में, कंहिंमें ॾिठो अथई? उनखे त ॼण निगलेक्ट। जेकी सची तुंहिंजी पूजा आहे इहो ई थी, इते ई घर में, दुकान में, ये दुकान ते वञनि था पर उते अगरबत्ती ॿारींदे, उते अगरबत्ती। हाणे कोई अगरबत्ती पूरे विश्व में ईअं दुकान ते ॿारींदो आहे? पैसा कमाईंदा आहिनि, लछण था कमाईंदा आहिनि, किन पूजा पाठनि था कमाइनि। ग्राहक बीठो आहे, घुरेसि थो वेठो खंडु ऐं हे वेठो हीअं थो करे, बसि चएसि थो मूंखे ड्राफ्ट कढाइणो आहे, पैसा खपनि, हीअं थो करे। पोइ ग्राहक चएसि थो भाई जल्दी ॾे मूंखे खंडु, महिमान वेठो आहे, पर हीअं थो करेसि। अंधो आहे छा? ॾिसी नथो छा? दो कोड़ीअ जी पूजा थी आहे। ग्राहक तुंहिंजे दर ते आयो, उनखे तूं सामान नथो ॾी पियो, बीठो अगरबत्ती थो ॿारे ऐं तूं सोचे थो मां भॻवान खे ख़ुशि कंदुसि। कॾहिं न थींदी। ख़ुशि हो थींदी जेको हुन ग्राहक खे ॾिस। तुंहिंजी पूजा आहे उहा। दुकान ते आयो आहे, तूं जेको बि दुकानु हलाईंदो, पूजा आहे तुंहिंजी। मायूं जेको घर जो कमु कनि थियूं, इहा पूजा आहे। पर तव्हां घर जो कमु न, ॿारु घुरेसि थो पियो, माईअ खे चएसि थो पियो मूंखे क्रिस्पी ठाहे ॾे, वेज क्रिस्पी ईंदी आहे। वीचारो ज़िद थो करेसि, मुंहिंजो अॼु प्रीति भोज आहे, मूंखे इहा क्रिस्पी ठाहिण बि ईंदी माईअ खे, घर में खाईंदो बि हो ॿारु। ख़बर अथव माई छा थी चएसि पई ॿार खे? मूंखे पूजा ते वञिणो आहे, एॾी देरि मां लॻाईंदीमांइ क्रिस्पीअ ते, चहिरो फुल्को खणी वञ। अरे चेरी, उहो ॿारु घुरे तूं पूजा करण थी वञे पई। उहो ॿारु घुरे थो मूंखे ठाहे ॾे, थोरी देरि लॻे त उहो ठाहे ॾे, उहा पूजा थी। तव्हां बि केॾी महिल ईअं कंदा हूंदव, काॾे वेंदा हूंदव पूजा करणु, सोचींदा हूंदव त उते भॻवानु ख़ुशि थींदो। भॻवानु असली ॿारु, उनखे ख़ुशि कर, उनखे तूं ठाहे ॾे, केॾी बि देरि लॻे, इहा पूजा थी। उहा पूजा कान्हे ई का, जेको तूं इहो लोटो पाणीअ जो खणी वियो, के घाघर खणी करे वरी पूजाऊं वेठा कंदा आहिनि, कुझु कान थींदी। तूं करे ॾिस, कुझु न थींदी। असली तुंहिंजो ॿारु भॻवानु, भॻवान थी ॿारु भॻवान जा, तो में ई भॻवानु आहे, त सभिनी में आहे इहो। इहा पूजा, इन जी यादि, इन जी यादि ईअं राम राम न, यादि उन जी हूअं थिए ई त समय हिकिड़ो आहे, जेको समय हिन महिल मां ॾिसां थो, उन समय ते कोई बि उथे ई कान थो पियो। पर ठीकु आहे, पर जेको सत्संग ॿुधी करे तव्हां इहा पहर थींदा आहिनि 4। पहला पहर सबको जागे, दूजा पहर भोगी, तीजा पहर तस्कर जागे, चौथा पहर जोगी। इहो जेको चौथों पहर आहे, इहो पहर थी जंहिंसां तूं शांति थी सघंदो। पहिरियों पहर त सभु को जाॻंदो आहे, इहो राति जो हे पहर आहे न, 8, 9, 10, हे पहिरियों पहर सभु को जाॻंदो आहे। दुकाननि तां ईंदा तव्हां जाॻंदव, इहो सभु को जाॻंदो आहे। ऐं दूजा पहर भोगी, भोग करण वारा। ऐं तीजे पहर में राति जो 2, 2:30 बजे चोर ईंदा आहिनि, तस्कर। पहला पहर सबको जागे, दूजा पहर भोगी, जेके माण्हू भोग विलास कंदा आहिनि, इहो समय अथनि 12-1 खां पहिरियों। तीजा पहर तस्कर जागे, चौथा पहर जोगी। सुबुह वारो पहर, सुबुह वारो पहर अगरि तूं 9-10 बजे सुम्हें, बिल्कुलु शांतीअ सां
शांतीअ सां सुम्हे। सुम्हण जी बि हिकिड़ी कला आहे। हाणे असां सुम्हूं ई बि असां देरि सां था, मां इन करे कुझु चई नथो सघां। सुम्हूं असां देरि सां था पिया। 12-1 बजे सुम्ही ऐं 4 बजे उथी त उहो त मां झलींदो मां कॾहिं न उथजांइ, छिती थी पवंदी आहे। घणा माण्हू वरी आहिनि, कंहिंखे कोई संत चई थो वञे। हिकिड़ी माई हुई, ॾिसोमांसि मग़ज़ ई ख़राबु, ॻाल्हाई उठ पटांग पई। मुंहिंजी हुनजे घर में महिमानी हुई, त मां हिनखे छा थी वियो आहे, पोइ वञी ॻोल्हे लधुमि त उहो माई खे कोई चयोसि, पुछियसि काएं बि उथंदी आहे, चई 8, चई नरक में वेंदी आहे। माई खे जे दिमाग़ में घुसियो मां नरक में जो वञा, साजो 4 बजे को घड़ियाल ठाहे ऐं 4 बजे उथी पई। सुम्हे 1 बजे, 3 कलाक कुल निंड। उहा माई कपिड़ा फाड़ींदी माण्हुनि जा, पागल थी वेंदी। ईअं न उथिजे। सुबुह जो तॾहिं उथे माण्हू जंहिं 10, 9, 10 सुम्हे। ऐं सुम्हण जी बि कला। सुम्ह उन जी यादि करे सुम्ह। जेको पहिरियों सुम्हण में अंदर में हूंदे, सुबुह जो पहिरियों ख़्यालु उहो ई हूंदो। तव्हां करे ॾिसिजो, तूं कोई बि ख़्यालु करे ऐं सुम्ह, जंहिंमें उथंदीअ उहो ई ख़्यालु हूंदो। इहा प्रयोग करे ॾिठा आहिनि जेके असली ध्यानु कंदा आहिनि। जेके धार्मिक माण्हू हूंदा आहिनि, पतर पतर हर घड़ी राम राम चवंदे, अंदर में कुझु ॿाहिरां कुझु, उन्हनि खे न चवां। जेके असली धार्मिक हूंदा आहिनि, मुंहं में भॻवान जो नालो ई न, उहो अंदर की बात है, अंदरि। हाणे हिकिड़ो माई हुई, उहो हर घड़ी राम राम चवंदी ऐं गुरूअ खे वञी सदाईं शिकायत कंदी, वाह वाह मुंहिंजो मुड़ुसु कुझु करे ई कान थी, नरक में वेंदो। मां सॼो ॾींहुं राम राम जपींदी आहियां, मां सॼो ॾींहुं राति जो सुम्हण महिल बि राम राम जपी करे सुम्हां, सुबुह जो उथां राम राम कयां, ऐं मुंहिंजो मुड़ुसु कुझु करे ई नथो। हुनजो मुड़ुसु कॾहिं बि राम न चवंदो। ईअं राम चवण सां न आहे, मुख सां राम चवे शांति न अचे जीव खे। अन्न पाणीअ जे नाव गिदे उञ बुख की न लहे, नगर पहुचे की न की बिना पंध के, गुर गम रहत रत सुखी थे। गुरूअ जी गम त इहा ई आहे, उहो राम तुंहिंजे अंदरि। ॿाहिरि ईअं फोन ते बि कंहिंखे न चओ कुझु। हिते माण्हू बार बार फोन खणंदे, पोइ भॻवान जा नाला वेठा खणंदे। अरे इहो अंदर में कर, कंहिंखे बि ईअं न चओ। कंहिंखे वणे कंहिंखे न वणे, कोई कहिड़े पंथ जो आहे, कोई कहिड़े पंथ जो आहे, कंहिंखे कोई चई थो ॾिए पियो न वणेसि त अंदर में को सही वेठो। मां भई न चवंदुसि, उहो कोई किथां जो आहे, कंहिं गुरूअ जो आहे, को कंहिं गुरूअ ठहियो थो इहो नालो खणु, कुझु बि न चइजे। फोन अचे, हा चओ, बसि हिते सेखारे वेंदा आहिनि, पहले राम कहो फिर पोइ हुन में हलो कहो। अरे राम ॿाहिरि छो, राम त तुंहिंजे अंदरि ठसा ठस भरियलु हुजे। हुनजी यादि ॾिसण वारो तुंहिंजो अंदरि थो ॾिसे की न ॿाहिरि तूं राम राम चवे। हर घड़ी ॾिसां थो माण्हुनि खे धार्मिक, हर घड़ी पंहिंजे गुरूअ जो नालो, कोई अहिड़ो नालो। अरे तव्हां ॿियनि खे छो था चओ पिया, हुनखे वणे थो नथो वणे पियो, पंहिंजो वहिंवार कर चङी तरह। भॻवानु गुरू तुंहिंजे अंदरि, ॿाहिरि बाफ़ बि न निकिरे। गुरूअ खे वञी शिकायत कई माई, चई बाबा मुंहिंजो मुड़ुसु त तूं सम्झाए, असां ॿई शिष्य तव्हांजा, तव्हां गुरूअ जा। गुरूअ चयईसि चङो, मां सुबुह जो ईंदुमि। चई मां त 5 बजे मां भॻवान जो नालो जपींदी आहियां, राम राम चवंदी आहियां, मुंहिंजो मुड़ुसु ईअं। सुबुह जो हिकिड़ो गुरू आयो, माई थोरो कमु करे पई ऐं राम राम बि ईअं चए पई। गुरू आयो, ॾिठईं त चई हुन तुंहिंजो मुड़ुसु किथे आहे। माई त वञी लॻी कम ते, पोइ मुड़ुस खां पुछियईंसि, चईंसि तुंहिंजी ज़ाल किथे आहे? चई मुंहिंजी ज़ाल भिंडियूं वठणु वई आहे। चई भिंडियूं वठणु वई आहे? अॻुणे जा ॾिठमि त साईं हुई। चई तुंहिंजी ज़ाल भिंडियूं कीअं वठणु? चई भिंडियूं वठणु वई अथव। गुरूअ खे बि पहिरियों धको लॻी वियो, चई मूंसां कूड़ थो ॻाल्हाए, भिंडियूं वठणु वई आहे। उहा राम राम त चए पई, उहा भिंडियूं वठणु कीअं वई आहे? चई साईं हाणे मां कूड़ न ॻाल्हाईंदुमि, तव्हां वञी पुछोसि। वियो ॿाहिरि, गुरू वञी पुछे माई खां, माई ॾे ख़बर, तूं राम राम त चए थी, पर तूं भिंडियूं वठणु वई आहीं? चई न।
मुड़ुस दाए सां चयईंसि कूड़ न ॻाल्हाइजांइ गुरूअ सां, अखियूं ॿूट ऐं ॾिस भिंडियूं वठण वई या न वई आहे। उन दुकानदार सां विणे पई न पई में पकी आहे। माईअ बिल्कुलु अखियूं ॿूटे ॾिठई, चई भला चए त सच थो, बराबरि मुंहिंजे अंदर में भिंडियूं ई हुयूं। हिनखे कीअं ख़बर, अंतर्यामी थी वियो आहे मुंहिंजो मुड़ुसु, हिनखे कीअं ख़बर पई। ॿाहिरों राम अंदर में भिंडी। पोइ हुन गुरूअ बि पुछियईं भाई इहा ॻाल्हि त मूंखे बि सम्झ में न आहे, हिनजे अंदर में भिंडियूं हुयूं की राम राम त चए पई। चई साईं सुबुह जो उथिया आहियूं असां न, राति जो हीअ जेकी सुम्ही हिनखे सॼो दिमाग़ में सुबुह जो मां भिंडियूं वटि मूंखे चई भिंडियूं भिंडियूं त भिंडियूं ॾाढियूं खाईंदी आहे, सॼो ॾींहुं भिंडियूं हुजूं अथसि। राति जो सुम्ही आहे मूंखे चई भिंडी, सुबुह जो मां भिंडी वठी ईंदुसि, मूंखे हीअं करणी आहे, हेॾे रोटी मोकिलणी आहे। मूंखे ईअं ई मां हिकु तौंकल कई, जेको राति जो कुझु बि चई सुम्हंदो आहे सुबुह जो पहिरियों ख़्यालु उहो ई हूंदो आहे। हिन राति जो भिंडियुनि जी एॾी ॻाल्हि कई मुंहिंजे ई मग़ज़ में भिंडी भरिजी वई। मां त वेठो हुते अंदर में ध्यानु कयां पियो तव्हांजी कृपा सां, उहो अंदर में ई हुई। माईअ खे बिल्कुलु सचु लॻो। गुरूअ खे चई साईं बराबरि जेको मुंहिंजो मुड़ुसु चए थो उहा ॻाल्हि सची आहे, मूंखे भिंडियूं ई हुयूं अंदर में, ॿाहिरों राम चवां पई। ईअं ॿाहिरों चवण सां छा थी वेंदी, मथां ईअं सम्झी तरी वेंदा भॻवानु अंदर में उनजी यादि। इहो राम बि न आहे ई उहो, सभु उहो आहे। हाथी किले में हिकिड़ो ॿियो बणियो ई न आहे। तुंहिंजे पतीअ में यादि एॾी सवली आहे उहा, ऐं तव्हां नाला चवंदा आहियो, यादि ॾाढी सवली आहे। तूं जेको करे थी बसि एतिरो ध्यानु कर मां उन में आहियां। सर्वव्यापी चवंदा आहियो, अंतर्यामी चवंदा आहियो, घटि घटि वासी चवंदा आहियो, त हुनजो अर्थ छा आहे? चवंदा आहिनि न तूं घटि घटि वासी आं, तूं सर्व कला सुमिरत। चवंदा आहिनि न ख़ुशि आहियां ख़ुशि आहियां, मूंखे दुख बि सुख थो लॻे जॾहिं फेरव महर जो हथ। तूं घटि घटि वासी आं, ईअं यादि आहे उहो जंहिंखे ॾिसे हे रूपनि में अरूप, हेॾा रूप केरु ठाहे सघंदो, इन में पाण ई व्यापक आहे। हे सिज हे चंड केॾी महिल आकाश ॾे निहारे ॾिठो अथव? हाणे बि ॾिसिजो सत्संग खां ॿाहिरि निकिरंदासीं बढ़िया चंड बीठो हूंदी। 12 तारीख़ सत्यनारायण आहे, थोरो मथां कटियल हूंदो 3 ॾींहंनि जो चांड्रो की अधु राति नानक जा अवतारनि वारा चयोसि न, उहो पूर्णमासी 14वीं का चांद। हाणे अॼु ॿाहिरि कॾहिं ॾिठो थी आकाश खे परमात्मा खिलियल ईअं बीठो, माण्हुनि खे टाइम ई कान्हे। मां बम्बईअ में हिकिड़े खां पुछां पियो सिज केॾी महिल उभरंदो आहे, चई असां सिज जो दर्शन ई न कंदा आहियूं, केॾी महिल निकिरंदो आहे केॾी महिल हूंदो आहे असांखे काई ख़बर कान्हे। बिल्डिंगियूं आहिनि एॾियूं, ॾिसूं कीअं? मां तूं अगरि ॾिसणु चाहीं त ॾिसे प्रकृति हेॾी खुलियल बीठी आहे, कॾहिं ध्यानु करे ॾिठो अथव? त राम 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 इहे चवण सां छा थींदी? प्रकृति पूरी हीअं उहा उनजी पर परमात्मा आहे। हिकिड़े वण खे ॾिसी परमात्मा यादि न अचे, सिज खे ॾिसी परमात्मा यादि न अचे, चंड खे ॾिसी परमात्मा यादि न अचे। तूं वञी छा थी ॾिसे भई मूर्तियुनि में जेकी माण्हुनि ठाही, मूर्ति ठाही कंहिं आहे? भॻवानु ठाही आहे। भॻवानु तोखे ठाहियो आहे, मूर्ति भॻवानु न ठाहियो, मंदर खे भॻवानु न ठाहियो आहे, माण्हुनि ठाहियो। माण्हुनि जे ठहियल मंदर जे साम्हूं तूं घुटना टेके थी, सभु टेकियो था, माण्हुनि जा ठहियल, ऐं मूर्तीअ में परमात्मा आहे। वरी कंहिंखे चवां थो जी साईं आहे कीअं, जो हुन में प्राण प्रतिष्ठा विझंदा आहियूं। मां अच्छा मूर्ति में तूं प्राण प्रतिष्ठा विझंदे? हिकिड़ो हुयो भाई मूर्ति ठाही सुंदर, ठाहियो ॾिनई, शहर हुयो नंढड़ो सो,
वो हुन भाईअ ठाहे करे मूर्ति ॾिनी, शहर वारा खणी विया, गजब जो मंदरु ठाहियूं, ॾाढो माण्हू वञनि पिया, सॼो शहर पियो वञे हुन मंदर में। त उहो जंहिं मूर्ति ठाही उहो बि ख़ुशीअ में वियो, मथां वियो ख़ुशीअ में, पेर में जूतो ई न पायो, उहो लाहे न सघियो, विसरी वियुसि, जूतो विसरी वियुसि, लाहे न सघियो, अंदरि हलियो, अंदरि वियो, अचे पुजारनि वरितुसि, जूतो पाए कयां, अरे भाई या मां मूर्ति ठाही हूंदे, अरे भाई मूंखे भाव में मूंखां जूतो विसरी वियो हलायां, अचे ईअं वरितोसि, चए पियो मां ई ठाही आहे, अरे पोइ तो ठाही आहे त असां हिन में प्राण विधा आहिनि, वॾो महंत चएसि पियो मां हिन में प्राण विधा आहिनि, प्राण प्रतिष्ठा कई आहे, ऐं तूं उनजे साम्हूं जूतो पायो, अहिड़ो ॿाहुनि खां पकड़ियो, छिके ॿाहिरि कयो, वीचारे जो दिलि टुटी पियो। असली हिते अथव, बेशक मस्जिद मंदिर तोड़ो पर किसी का दिल न तोड़ो, इस दिल में है दिल भर रहता। उनखे ॿाहिरि कढी छॾियोसि, वीचारो दुखी थी हली वियो। चङा ॾींहं गुज़रिया, वरी छिक जाॻियसि, बसि मां मूर्ति त ॾिठी न पंहिंजी ठहियल, मां वञा थो खणी, वरी हाणे जूतो लाहे करे वेंदुसि, पंहिंजी मूर्ति त ॾिसां। उते वियो, मंदर खे तालो, अरे हीअ मंदर खे तालो किथे अची, उहो वञ उन महंत ॾे, जेको महंत हिते मंदर में पूजा कंदो आहे, ओॾांहुं वञ, ओॾांहुं वियो, वञी ॾिसे सॼो शहर उते बीठो आहे, महंत रोए थो, महंत खे ॾिठई, पुछे छा थी वियो आहे, चई महंत जो पुटु मरी वियो आहे। पोइ त उनखे चई महंत खे, महंत जॾहिं तूं मूर्तीअ में प्राण विझी सघीं थो त पंहिंजे पुट में छो नथो विझी, मूंखे उन ॾींहुं अची वरितो आहिनि, प्राण विधा आहिनि, अगरि ईअं प्राण विझी आहे मूर्तीअ में त हिन पंहिंजे पुट खे बि हाणे तूं उथारे ॾेखार, हिन में त तूं सवला प्राण विझी सघे, तूं पथर में प्राण पियो विझी। इहे थी माण्हुनि जा ठहियल, असली परमात्मा तोखे ठाहियो, हे झूना गारा माण्हुनि जा ठहियल, इनखे असां घुटां था टिकियूं। भाव प्रेम जीवंत में, कोई पूजे देवरा, कोई पूजे मसीद, हम तो पूजे बोलता जो खाए दीद ब दीद, दीद यानी मां भी ॾिसां, हो भी ॾिसे जेको खाए थो, इहो ते असली भोग। मूर्तियुनि खे भोग लॻाया था, वो ॾिसे ई कान थो, तूं ॾिसे, सोचे ॾिसे, तुंहिंजो ॿारु, तुंहिंजो पोटो बि खाए हुनखे खाराए, उहो बि ॾिसे ई थो, तूं बि ॾिसे थी, असली थी। मलुकदास चयो आहे, जित जित देखें आत्मा, तित तित सालिगिरां, जित जित देखूं आत्मा, तित तित सालिगिरां, बोलन हारा पूजिए, पत्थर से क्या काम, बोलन हारा पूजिए, पत्थर से क्या। हिते वेठो आहे बोलण वारो, माण्हू पत्थरनि खे पूॼे, पत्थर थी विया आहिनि, घरनि में विढ़नि था, घरनि में विढ़नि था ऐं पूजा था कनि पिया। मां चवंदा आहिनि न कर, घर में छा, हर माण्हूअ सां इन में परमात्मा थी, जीवंत परमात्मा, उनखे छॾे ॿिया वेठा कम कंदे, उहो माई वेठी थी ठाकुर पूॼे, मुड़ुस खे चांहि कान्हे का, माई आहे बसि, सॼी ज़िंदगी कयईं, आख़िर बीमार थी करे मरी वई, कुझु न मिलियुसि, कुझु न थींदुसि। ऐं हिते हीअं जीवंत में ॾिसे, ॿोध खुली वञे, हिते ई थी, हिन सां प्यार कर। कॾहिं कंहिंजी शिकिल खे ॾिसी करे यादि आयो थी, पर ॾिसे किथे थो माण्हू, न ज़ाल मुड़ुस खे थी ॾिसे, न मुड़ुस ज़ाल खे थो, छटीहनि जो आंकड़ो त रहो बि छटीहनि में था, छत्तीसगढ़ चको होॾे ट्रिको होॾे, अरे 3 हठ थियो, 3 हठ, 3 बि हेॾऊं, 6 बि हेॾऊं, ज़ाल थी, माउ थी, भेण थी, कॾहिं ॾिस त सही, कॾहिं भाकुर पाए गॾियो आहे पंहिंजी माउ सां, भाकुर पाए करे अम्मा
उसको नहीं देखा। किसको? भगवान को कहीं देखा है क्या? किसी ने नहीं देखा। उसको नहीं देखा हमने कभी, पर इसकी जरूरत क्या होगी ऐ माँ। ऐ माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी, क्या होगी। उसको नहीं देखा हमने कभी। पूजा थी वही माँ केडू भगवान करे तू मनी माँ सां विड़न था। पेरन ते रखी करे चैस, इंसान तो क्या देवता भी आंचल में है तेरे पले, है स्वर्ग जहां धरती पर, है माँ तेरे पांव तले। ममता ही लुटाए जिसके नयन हो, ममता ही लुटाए जिसके नयन, फिर और कोई मूरत क्या होगी ऐ माँ। ऐ माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी, क्या होगी। उसको नहीं देखा हमने कभी। भगवान को नहीं देखा। ॾिस पंहिंजी माँ में, ॾिस पंहिंजी ज़ाल में, ॾिस पंहिंजी धीउ में, ॾिस पंहिंजे पुट में। कॾहिं पुट सां वेही ॻाल्हाए थो? हथ मिलाए थो के पिंड वे बेटे ॿई था वेहूं खाऊं था रोटी। पुट होॾे पीउ होॾे, मुंहं ई लथा पिया। वञे थो मंदर ते टिकाणे पूजा करण, मथा टेकण। छा थो ॿुधी थी गुरबाणीअ में? गुरबाणी ॿुधी थी कॾहिं चङी तरह सां? कॾहिं हिकिड़ी गुरबाणीअ खे ॿुधी त प्रेम थी वञे। लोगा भरम न भूलो, लोगा भरम न भूलो, खालिक परमात्मा। खल्क खालिक, खल्क में खल्क खालिक पूरे रहो सर्व ठाई। जाते काथे उही आ, जीवंत उही आ। वण में भी उही आ। वण जीवंत आ, वधे तो, पानी पिए तो, खाद के खाए तो। वण हुजनि, माण्हू हुजनि, पशु पक्षी हुजनि, सभु उहे थी। पोइ उन्हनि में ॾिठे त पत्थर में बि पोइ भॻवानु आहे। पोइ मां न चवां त मूर्ति ईअं ई आहे। जॾहिं होॾे ॾिठी पोइ पत्थर बि सभु उन में आहे। पत्थर में बि भॻवानु आहे। इनखे चवंदा आहिनि अंड्रज, जेरज, सेतज, उतभुज। 4 खाणियुनि में 84 लख योनियूं। पोइ पत्थर बि पहाड़ खे फाड़े करे निकिरंदो आहे। इन में घन सुखो पथ परमात्मा उन में बि आहे। कण कण में उहे ई आहे। पहिरियों चेतन हे माण्हू, ऐं तव्हां माण्हुनि सां नफ़रत, माण्हुनि सां कूड़, माण्हुनि सां घृणा, ऐं भॻवान जी पूजा था कयो। कुझु न थींदी, कुझु न थींदी। हिते ॾिस, हिते हिते ॾिसंदे, हिते प्यार कंदे, इहो ई प्यार। साच कहूँ सुन ले सभी, जिन प्रेम कियो तिन ही प्रभु पायो। आख़िरी में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा खे नमस्कार। ओम शांति शांति शांति। के चाहींदे वेरा ते लक्ष्मी माता के भाउ। मां अॼु बि कंहिं चयो बाबा मां खेल ॾिठो इहो खेल ॾिसां। अञा मोबाइल में अधूरो आहे, छत्तीसगढ़ी आहे खेल पियो ॾिसां। मूंखे छत्तीसगढ़ी भाषा वणे पई। मां पाण ई चवां थो, मां राति जो अधु कलाकु ॾिसंदो आहियां खेल। पोइ छत्तीसगढ़ी आई लव यू 2 पोइ ॾिसां। उहो छोकिरो छोकिरी प्यार पिया कनि, मूंखे वणे पियो। जेको उहो त पंहिंजी शूटिंग पिया कनि, भले पोइ विढ़ंदा हुजनि, पर जेको भाव ॾिसां पियो छोकिरीअ में छोकिरे में, मूंखे मज़ो पियो। इहो ई त प्यारु आहे। कहिड़ो गानो थो चई? हम तुम्हें चाहते हैं चाहे अगर, भले पंहिंजी घरवारी खे चाहे, पर घरवारी मरण धर्माए
इन जे अंदरि जेको परमात्मा वेठो आहे, चाहे कंहिंमें बि इन में ई इहो इन जी चाहत आहे। जेको शाश्वत आहे मरंदो न, शरीर त मरंदो, घरवारी जो हुजे चाहे बुर्स जो हुजे, चाहे माउ जो हुजे चाहे पीउ जो, शरीर त मरंदो, पर इन जे अंदरि जेको वेठो आहे हुन जे लाइ चओ, हम तुम्हें चाहते हैं हम तुम्हें चाहते मरने वाला कोई, मरने वाला कोई जिंदगी चाहता हो जैसे तुम्हें चाहते हैं। मरने वाला कोई, मरने वाला कोई जिंदगी चाहता हो जैसे तुम्हें चाहते हैं। जिंदगी बिन तुम्हारी अधूरी, जिंदगी बिन तुम्हारे अधूरी। तुमको पालो अगर, तुमको पालो अगर हर कमी मेरी हो जाए पूरी। हम तुम्हें चाहते हैं, हम तुम्हें चाहते हैं। रूठ जाओ अगर तुम तो क्या हो, रूठ जाओ अगर तुम तो क्या हो। पल में ऐसे लगे, पल में ऐसे लगे जिस्म से जान जैसे जुदा। मरने वाला मरने वाला कोई जिंदगी चाहता हो जैसे ये चाहींदे प्यारे खे त प्यारो तो चई, हाणे तोखे छा कंदो मैं। ले चलेंगे तुम्हें हम वहाँ पर, ले चलेंगे तुम्हें हम वहाँ पर। तन्हाई सनम, तन्हाई सनम शहनाई बन जाए जहाँ पर। मरने वाला कोई, मरने वाला कोई जिंदगी चाहता हो जैसे हम तुम्हें चाहते हैं। अहिड़ी चाह उन प्यारे जी मां बार बार चवां, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे थोरो सम्झिजो, मज़ाक नथो कये। ज़ाल थी, माउ थी, धीउ थी, पुटु थी, पोटो थी, ॾोहिटो थी, फैमिली थी न पंहिंजी। इन फैमिलीअ में जेको शाश्वत आहे, इन फैमिलीअ में जेको शाश्वत आहे, मरण धर्मा न, मरण धर्मा शरीर, शरीर जे अंदरि जेको परमात्मा वेठो आहे, असांजो प्रेम उन सां आहे। तुंहिंजो पतीअ जो बि तुंहिंजो प्रेम उन सां आहे, उहो निकिरी वञे पोइ तूं करे ॾेखार प्रेम, पोइ शव आहे। इहो ई त परमात्मा आहे। इनखे ई जीवंत में ॾिस, तूं ठाकुरनि में थो ॾिस, जीवन ठाकुर हे थी। सॼी मां संसार में परमात्मा शायल आहे, संसार ऐं परमात्मा अलॻि नाहे। तव्हां कथाऊं ॿुधंदो, हे संसार छॾियो, घर छॾियो, ॿार छॾियो, मुड़ुसु छॾियो, दुकान छॾियो, वञी भॻवान जी ॻोल्हा कयो। रुलींदे रोंदे उते वञी करे रोन था जेके विया आहिनि, वञी
कंदराउनि में वेठा आहिनि, ॾिसंदा आहियूं पूत सुजा, ऐं तव्हां हिते घर में खिलो था, नचो था, हुते न नचंदो आहे कोई, न खिलंदो, ॿिटो लॻो पियो। वञी ॻाल्हायांसि, खिल ई कान्हे, चई मां भॻवान खे थो पायां, वेठो हुजो, न पवंदी कुझु। परमात्मा संसार में परमात्मा ई आहे, हुनखां सवाइ ॿियो कुझु आहे ई न। काखे थो छॾे वञे, उते वेंदे त तोखे यादि ईंदई ज़ाल, यादि ईंदी मुड़ुसु, जेके वेंदा आहीं वञी उन्हनि खे बि यादि पिया ईंदा, कुझु करे ई न सघंदा। हिते वेही करे हिन संसार में ऐं परमात्मा खे पाए त उहो ई उनजी यादि तुंहिंजे अंदर में बनी रहे, त जेको चवंदा आहिनि छत्तीसगढ़ में, पोइ बने बने, आख़िरी में सभिनि जे अंदरि वेठो